ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। गारो खां रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुहैब शेख। गारो शहर में फाउंडेशन असिस्टेड इंडस ब्राइट फ्यूचर स्कूल जे तरफ़ां सिंध सकाफ़त जे हवाले सां रंगारंग प्रोग्राम करायो वियो। शागिर्दनि सकाफ़ती रंगनि में रंगिजी विया। सिंधी सकाफ़ती लिबास में छोकिरा ऐं छोकिरियूं सजियल नज़र आया। इंडस ब्राइट फ्यूचर स्कूल जेको ग़रीब ॿारनि लाइ मुफ़्त तालीम फराहम करे रहियो आहे, उते हर क़िस्म जा ॾिहाड़ा मल्हाया वेंदा आहिनि। ग़रीब शागिर्दनि खे तालीम सां गॾोगॾु पंहिंजे सकाफ़त ऐं कल्चरल जे बारे में बि ॼाण ॾिनी वेंदी आहे। सकाफ़ती ॾियारे ते ॿारनि मुख़्तलिफ़ टेबलात पेश कया ऐं सिंध सां मुहबत जो इज़हार कयो। ॿारनि सां गॾोगॾु स्कूल टीचर्स पिणु सकाफ़त ऐं धरतीअ सां मुहबत जो इज़हार कयो। तक़रीरूं कयूं, झुमरियूं पातियूं, हिक जहिड़ा कारा वेस अजरकनि जे ओट में पातल नज़र आया। सिंधी लोकगीतनि ते शागिर्दनि रक़्स कयो ऐं झुमरियूं पातियूं। सिंध जे तालीम बाबति टेबला पेश कया। उन खां सवाइ घारे शहर जे मशहूरु मज़ाहिया टिकटॉकर मवाली एंड ग्रुप पिणु पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो ऐं मुख़्तलिफ़ टेबलोस पेश कया, जंहिंमें मशहूरु मज़ाहिया किरदार रखंदड़ सजाद सुमरो उर्फ़ मवाली ऐं दिलदार चांडियो वॾे ॾंदनि वारो ऐं पंहिंजा मज़ाहिया ख़ाका पेश कया। ॿारनि सां गॾोगॾु टीचर्स खे पिणु खिलायो ऐं भरपूर दाद वसूल कयो। प्रोग्राम जे आख़िर में महिमाननि घारो प्रेस क्लब जे सदर मुख्तियार लाशारी, साइन पब्लिक स्कूल जे प्रिंसिपल मैडम सुल्ताना शेख, इंडस ब्राइट फ्यूचर स्कूल जे प्रिंसिपल मैडम रिजवाना शेख, सज्जाद सुमरो, जावेद अहमद अब्बासी जे GM जोखियो, हुज़ैफा कलमती, मोहम्मद हुज़ैफा पहवर, सुठी परफॉर्मेंस कंदड़ ॿारनि खे इनामात ऐं मेडल्स, कप, शील्डूं ॾिनियूं। आयल महिमाननि खे स्कूल इंतिज़ामिया अजरकनि जा तोहफ़ा पेश कया। हर साल जा हिन साल बि एकता ॾियारे जो केक काटियो वियो, जेको हुज़ैफा पहवर सां गॾु मुअज़्ज़िज़ महिमाननि मुख्तियार लाशारी, सज्जाद सुमरो ऐं ॿियनि कटियो ऐं धरतीअ सां मुहबत जो वतन वधायो। स्कूल जी इंतिज़ामिया, स्कूल टीचर्स ऐं लोअर स्टाफ खे पिणु सकाफ़ती रंगनि में रंगे अजरकनि जा तोहफ़ा ॾिना।